डिप्टी कमिश्नर सां गॾु इमरान उल हसन ख्वाजा पारां मुहर्रम उल हराम जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण जे सिलसिले में टंडो आदम जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि जो दौरो। तफ़सीलन मूजिबि डिप्टी कमिश्नर सां गॾु इमरान उल हसन ख्वाजा 7 मुहर्रम उल हराम जी राति टंडो आदम जे अदाखाना ज़हरा जमन शाह ते पहुची उते जारी अशरे जी मजलिस में शिरकत कई। इन बाद DC सागर शहर जी मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि अदाखाना ज़हरा हाजी शाह इमाम बारगाह समेत ॿियनि इमाम बारगाहुनि जो दौरो करे सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो ऐं मातमी जुलूसनि जे रूटनि जो पिणु जाइज़ो वठंदे रहवासियुनि ऐं इमाम बारगाहुनि जे बानियान खां मालूमात वरिती ऐं इमाम बारगाहुनि ते मुक़ररु सिक्योरिटी अमलदारनि ऐं रज़ाकारनि खां इंतज़ामनि बाबति पुछागाछा कई। उन मौक़े ते हुन चयो त ज़िले इंतज़ामिया पारां मुहर्रम उल हराम जे हवाले सां सफ़ाई सुथराई ऐं बिजली जी फ़राहमी वारनि क़दमनि समेत सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम कया विया आहिनि। इन सिलसिले में इमाम बारगाहुनि जे मुंतज़मीन खे घुर्जे त हू ज़िले इंतज़ामिया ऐं सिक्योरिटी इदारनि सां मुकमल ताबन कनि तॾहिं बहितर खां बहितर इंतज़ाम करे सघजनि। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर टंडो आदम हुनैन तारिक शाहानी, DSP टंडो आदम मोहम्मद मूसा अबड़ो, शिया उलमाए काउंसिल ज़िले सागर जे सियासी विंग जो सरबराह अकबर हुसैन चुगताई, ग़ुलाम मोहम्मद साद, आशिक हुसैन साद, रईस कंवर अली मरी ऐं आबिद रसूल हाशमी पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची